अस्सलाम वालेकुम किस्सा गो में हमारी ख़िदमत में हाज़िर हैं इन्हीं दुआ सां मां जिते बि ख़ुशि हुजो शादी आबाद हुजो ईद जेका आहे ईद उल अज़हा 1443 हिजरी हुन जो टियों ॾींहुं आहे अंगारे जो ॾींहुं आहे अंगारे जे ॾींहुं मां हमारी ख़िदमत में हिन नशियात में पेश आहियां जेका ख़मीस जे ॾींहुं तव्हांजे साम्हूं पेश थींदी। सभ खां पहिरीं त वॾी महिरबानी अव्हां जूं टेलीफोन कॉल्स मिलियूं आहिनि मूंखे कुझु ऐं मैसेज बि हिकु ॿ आया आहिनि त साईं हिन भेरे असां कुझु सुठो मोकिलियो आहे ऐं तव्हांजे चवण ते मोकिलियो आहे त मुंहिंजे चवण जी ॻाल्हि कान्हे का इंसान खे पंहिंजी सोच पाण ई हुअणु खपे थी ऐं जेकॾहिं मूं को अर्ज़ु कयो तव्हांजी ख़िदमत में ऐं तव्हांजी दिलि खे उहा ॻाल्हि लॻी त मां सम्झां थो त मुंहिंजो फ़र्ज़ु पूरो थियो ऐं तव्हां हुनखे आदर कयो हुनजे लाइ मां उनजो बेहद शाकिर आहियां। मां हमेशह हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहियां त जेकॾहिं हितां ॻाल्हाइबो आहे त हिते ॿुधिबो आहे, जेकॾहिं हितां ॻाल्हाइबो आहे त हिते ॿुधिबो आहे। इन करे दिलि जो आवाज़ु दिलि ताईं पहुचंदो आहे ऐं फ़ैसिला दिलि ई कंदी आहे, जेके जंहिंजो क़ल्बु हूंदो आहे उहो ई फ़ैसिला कंदो आहे त भई कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी शइ ग़लति आहे ऐं उहा कीअं थियणु घुरिजे। ऐं हिते ईअं बि हूंदो आहे ख़वातीन हज़रात त उन सां पंहिंजे कद जी ख़बर पए थी त जेको ॾियण जो अमल आहे उन में असांजो कदु केतिरो आहे। हाणे इहो बि ॾाढो अजीब आहे त असीं सोचींदा अलाए कीअं आहियूं, मतिलबु ज़िंदगीअ में केतिरियुनि शयुनि जे बारे में असां सोचींदा आहियूं त इहा शइ ईअं कीअं आहे, माना इन शइ में पैसा केतिरा वेंदा, ख़र्चु केतिरो ईंदो, छा थींदो, इहा शइ असांखे बेनता अजीब लॻंदी आहे ऐं बार बार उहा असांखे तंग कंदी रहंदी आहे। मिसाल तौरु कंहिंखे कुझु ॾियणो हूंदो आहे त असीं उन जे हिसाब सां सोचींदा आहियूं त हिनखे कहिड़ी शइ कीअं ॾिजे। जीअं मूं तव्हां अर्ज़ु कयो त असीं वॾियूं वॾियूं रानूं ऐं सुठा सुठा गोश्त ऐं घणा भाङ जेके आहिनि से मतिलबु साहिब सरबत ऐं साहिब हैसियत वटि मोकिलींदा आहियूं ऐं शायदि ईअं हूंदो आहे। वरी बि जेकॾहिं तव्हांखे दिलि खे बुरो लॻे त मां माफ़ी त हमेशह वठंदो आहियां, पर ईअं हूंदो आहे त नंढियूं नंढियूं पुड़ियूं ठहंदियूं आहिनि जेके असीं गोश्त जूं ॾींदा आहियूं त भई इहे ख़ैरात आहे, अलाह जे नाले जो आहे, ग़रीबनि जो आहे, घणा ग़रीब खाईंदे करे पंज पंज छह छह बोटियूं उन हिसाब सां हूंदो आहे। बहरहाल जेकॾहिं ईअं न आहे त तमामु हसीन शइ आहे, पर फैक्ट इहो आहे त असीं पंहिंजे कद जे मुताबिक़ सोचींदा आहियूं। ख़वातीन हज़रात मूं तव्हांखे पहिरीं बसि कयो त कदु 5 फुट 8 इंच या 5 फुट 10 इंच या 6 फुट न हूंदो आहे। कदु अंदरि जो हूंदो आहे जेको पंहिंजो पाण खे पाण ई ख़बर पवंदी आहे। असां इहे न चऊं त असांखे ख़बर कान्हे, इहो महिरबानी करे कॾहिं जुमिलो चवणी न खपे त मूंखे त ख़बर ई कान्हे। ख़बर छो कोन्हे, ख़बर सभु हूंदी आहे, पर माण्हू ॿियो हिसाब किताब कंदो आहे ऐं पंहिंजे कद खे घटाइण ऐं वधाइण जी कोशिशि कंदो रहंदो आहे। जीअं अर्ज़ु कयोसीं न तव्हांखे त थी सघे थो त असीं दुनिया में हिकिड़ो माण्हू हुजूं, पर थी सघे थो त कंहिंजे लाइ असीं पूरी काइनात हुजूं। ईअं करे करे थींदो आहे न, जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त जेको मोहबत कंदो आहे उनजे लाइ दुनिया जी पॉपुलेशन जेका आबादी हूंदी आहे सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू हूंदो आहे। त ईअं बि त हूंदो आहे त असीं कॾहिं कॾहिं कंहिंजे लाइ पूरी काइनात हूंदा आहियूं, कॾहिं कॾहिं को हिकिड़ो माण्हू असांजे लाइ पूरी काइनात हूंदो आहे। ऐं जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो न, जीअं असांखे इहो ॿुधायलु आहे त इंसानु जॾहिं जीअरो आहे त उठ जी पुठीअ ते सफ़र कंदो रहे थो ऐं सुतल आहे, ऐं जॾहिं हू वफ़ात करे थो त जागी पवे थो। त हिन ॻाल्हि बिल्कुलु सिंपल आहे न, जेको असां पहिरीं बसि कयोसीं त दुनिया ते दरअसल हिकिड़ो माण्हू ई आहे जेको जंहिं महिल अखियूं पुरे थो त आख़िरत शुरू थी वञे थी। ॿियो हीअ ग्लोब आहे, हिते शयूं आहिनि, हीअ सोफ़ा सेट्स आहिनि, हीअ वॉच आहे, हीअ कपिड़ा आहिनि, हीअ शयूं हिते ई पियूं हूंदियूं, मुसाफ़िर पंहिंजे सफ़र ते अॻिते रवानो थी वेंदो। त इन करे हीअ त जेको बेसिकली जेको वर्ल्ड आहे सो हिकिड़ो माण्हू ई आहे जेको हिन में साहु खणे थो, साहु छॾे थो, ज़िंदगीअ खे महसूसु करे थो, हुनजी पल्स ते हथु रखे थो ऐं हुनखे जी जियापे खे अॻिते वधाए थो। हाणे हिन में ईअं आहे त मिसाल तौरु हिकिड़ो किसो शेयर कयूं था त हिकिड़े दुकान ते हिकिड़ी ख़ातून चढ़ी ऐं हुन चयो त मूंखे हिकिड़ो वॻो खपे थो। त हुननि चयो त कहिड़े क़िस्म जो, मथां विचोलो या चई विचोलो थोरो ॾेखार। त हुन वॻो ॾेखारियो त कोई शायदि 4,5-5 हज़ार रुपए जो हुयो। चई न इन खां थोरो थोरो घटि ॾेखारिजो थोरो। त हुन 2-2.5-3 हज़ार जो ॾेखारियो। चई न अञा इन खां कुझु को मुनासिबु रेंज में को आहे? त हुन 1,000 खनि जो वॻो ॾेखारियो। चई इन मतिलबु अञा बि को अहिड़ी का शइ आहे जेका अखियुनि खे सुठी लॻे पर हुनजी क़ीमत मुनासिबु हुजे। त शायदि 600-700 रुपए जो हुन वॻो ॾेखारियो। चई इहो मूंखे खपे त एक्चुअली मुंहिंजी नौकिरियाणीअ जे पुट जी शादी आहे त मां पंहिंजी नौकिरियाणी खे तोहफ़ो खणणु चाहियां थी, त मूं सोचियो त इहो वॻो हुनजे लाइ मुनासिबु रहंदो। उहो पैक करे हुन बरल ॾिनो वॻो, ख़ातून खणी रवानी थी वई। को 2-3 महीननि खां पोइ छा थियो त नौकिरियाणी हुन दुकान ते चढ़ी। हुन चयो मूंखे को सुठो वॻो ॾेखारियो जेको भलो हुजे, सुठो हुजे। त हुन चयो हीअ आहे, हीअ तक़रीबन 4-4.5 हज़ार रुपए। चई इन खां सुठो बि आहे? चई हा इन खां 5 हज़ारनि खनि जो। चई इन खां जेको सभिनी खां बहितरीनु हुजे न मूंखे उहो ॾेखारियो। त हुन पुछियुसि त तव्हां मतिलबु के तकरीब में ॾियणु था चाहियो? चई हा, असांजी जेका मालकिण आहे न हुनजे पुट जी शादी आहे न, त मां पंहिंजी बीबीअ खे इहो वॻो तोहफ़े में ॾींदसि। लॻायूं था अंदाज़ो, पए थी कुझु कद जी ख़बर आहे। असांजो मापो छा हूंदो आहे, असांजी तौर छा हूंदी आहे। छा ईअं थींदो आहे जीअं अदी शगुफ़्ता शाह खे मूंखे कोट कयो हुयो त असांजी पघार वधे त असांजे नौकरनि जी इंक्रीमेंट बि वधे, थींदो आहे?
साॻी पघार ते पिया कमु कंदा आहिनि। 10 साल 12 साल थी वञनि। मां कहिड़ो चङो माण्हू आहियां, मां बि ईअं ई कंदो आहियां। उहो 10,000 ते आहे त 10,000 ते आहे, 12,000 12,000 ते आहे। हाणे 1000 रुपयो ख़बर पई आहे त अटे जो 10 किलो थी वियो आहे त पघार उहा साॻी आहे। गुज़र हू कंदा, मुंहिंजो कहिड़ो, मुंहिंजो छा थो वञे भई, मां त अलाए किथां थो आणियां, मां पंहिंजो गुज़र ई मुश्किल सां पियो कयां। जेकॾहिं ख़ातिन सां बेमौक़े खिल अची वेंदी आहे ऐं पंहिंजे हाल ते खिल अची वेंदी आहे, लेकिन इहो हाल ईअं ई आहे त बसि पोइ ठीकु आहे न, पोइ माण्हू हेॾी सारी जेका पटाड़ आहे, जेका ज़िंदगीअ जी जेके शयूं आहिनि उन पासे इन्हनि मरहलनि ते पोइ अहिड़ियूं हसनाकीअ वारा ज़िक्र छो थो करे? इहो इन करे थो करे जो असांखे अमली तौर ते करणु खपे। असांजी जॾहिं साल में दिसंबर में पघार में इंक्रीमेंट अचे थी, नौकरनि जी बि पघार वधाइणु घुरिजे। अदी शगुफ़्ता लाइक़ सद एतिराम आहे, वॾी राइटर आहे सिंध जी, आर्टिस्ट आहे, वॾी चित्रकार आहे, पर हुनजो, मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी भेण आहे, पर हुन कदु हुन ॾींहुं एॾो वधी वियो, मुंहिंजी अखियुनि में पाणी आई, छाकाणि मूं पोस्ट पढ़ी न, अदी अचो मुंहिंजी पघार वधी आहे। मूं पंहिंजे सर्वेंट्स जी, जेके सर्वेंट्स में जेके कमु करण वारा माण्हू असां वटि, हुनजी मूं पघार वधाए छॾी आहे, छाकाणि त मुंहिंजी बि पघार वधी आहे। ॾिसो, असांखे ख़बर न आहे त 50 रुपए जी कहिड़ी हैसियत आहे। मुंहिंजा ॿार वञनि था, खणी था वञनि, माना डील थिए थी, हज़ारनि जूं शयूं खाइनि था, कंहिं वॾे फ्रेंचाइज़ ते वञनि था, 2,500 टे हज़ार जी डील आहे, ईद ते अलाए केतिरो पैसा ख़र्च थी विया, खाधा ख़र्च थियनि था। त असांखे ख़बर आहे त 50 रुपए जी केतिरी हैसियत आहे। असांखे इहा ख़बर आहे त हिकिड़ो नान घणे जो ईंदो आहे। असांखे ख़बर आहे त सुबुह जो जॾहिं हिकिड़ो नाश्तो केरु कंदो आहे त उन नाश्ते जी क़ीमत केतिरी हूंदी आहे, 50-60 रुपया जेके हुनखे हिकिड़ो पराठो ऐं हिन सां गॾु हिकिड़ो अंडो मिले थो। अॼुकल्ह होटल ते घणे में मिले थो? असांजो हिकिड़ो फ्रेंचाइज़ डील जेको आहे सो 35 माण्हुनि जो नाश्तो थी सघे थो करे, असां इन ॻाल्हि त सोचियो आहे। पर हिन मतिलबु इहो न आहे त असां उहो बि शयूं छॾे ॾींदासीं जिन खे रब ॾिनो आहे, झझो ॾिनो आहे, बरकतूं हुजनिव, अलाह साईं इन खां वधीक खारायव। न्यूयॉर्क में वञी मानी खाओ, इन खां वधीक मुफ़्त एक्सपेंसिव मानी हुते वञी खाओ, ॻाल्हि उहा कान्हे। ॻाल्हि इहा आहे त असांखे पैसे जी कथा आहे, असांखे उन शइ जो अहसासु आहे त जेको 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 दौरानियो आहे शयुनि जो, उहो कहिड़े मैग्नीट्यूड ते बीठल आहे। ॻाल्हि उहा वरी रिपीट करणु चाहींदुसि। हिकिड़े शख़्स जंहिं ॻाल्हि कई न, त जंहिंजो पिज़ा खाइण जो मूड हुयो ऐं जे पंहिंजी ज़ाल खे चयो त अॼु हलूं था ॿाहिरि, शाम पाण हली पिज़ा खाईंदासीं, त चई न बसि पिज़ा न था खाऊं, पिज़ा मां तोखे घर में ठाहे थी ॾियां, पाण घर में आहियूं। त चई तुंहिंजो मूड सदाईं ख़राबु कंदी आहीं, हिकिड़ो त तूं चवंदी कोन्हे त मां तोखे कंहिं वठी हलां, वठी हलंदो आहियां त तूं हमेशह मूड ख़राबु कंदी आहीं। ख़ातून चयो न का ॻाल्हि कान्हे, पिज़ा घर में ठाहियूं था, तोखे पिज़ा ई खारायां थी मां, पर अॼु बसि घर अचूं था। चई तूं सदाईं मुंहिंजो प्रोग्राम ख़राबु कंदी आहीं, ॾाढो ख़राबु मूड सां। चई त मां वियुसि साईं, मतिलबु हलियो वियुसि पंहिंजे बेडरूम में, पंहिंजा ॿिया कम करणु लॻुसि। त थोरी देरि पोइ मुंहिंजी वाइफ मूंखे अची चयो त मासी पंहिंजे धीउ जी कंहिं ख़ुशीअ में वञे पई थी, त मां हुनखे इहे मतिलबु 500 रुपया ॾियां। चई कहिड़ा 500 रुपया? चई जेके तव्हां चया पिया त भई पिज़ा खाईंदासीं 500 रुपयनि में। ईअं मूं चई तोखे जीअं वणे तीअं कर, बसि मां बेज़ार आहियां, जेके वणे देखे ॾेई छॾ, बसि मुंहिंजो मूड ऑफ आहे। ख़ैर मासी बि वई, त हुन खां 500 रुपया ॾिना, त पंहिंजी धीउ जी ख़ुशीअ में तूं भले खणी वञ। शाम जो पिज़ा बि खाधोसीं, पर मूड ॾाढो ख़राबु हो यार, हाणे इहो कहिड़ी हैसियत आहे, 500 रुपए जी छा आहे जो इहो सॼो कुझु थिए पियो थो। त 2-3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं मासी मोटी आई न, त ॾाढो मतिलबु हिकिड़ो माफ़ु कजो पर तंज़ हूंदो आहे न माण्हू लहजे में, त हा अच्छा थी वियो, करे आहियो तव्हां? त चई मूं सोचियो त हिन मासीअ खे थोरो मिड़ई कजे, थोरो मतिलबु परेशान कजे, त मूं हुन चयो मुंहिंजी मासी ॾियो ख़बर चार भला थी वियो तव्हांजो दौरो? चई हा साईं थी आयसि मां। चई पोइ थी वियो, मज़ो आयो, ऐश इशरत थी वियो सॼो? त ऐश इशरत लफ़्ज़ ते न उहो थोरी बीठी ऐं चई त हा साईं, हिन भेरे त ॾाढो मज़ो आयो, छाकाणि त हिन भेरे न जीजीअ मूंखे 500 रुपया ॿिया ॾिना हुया। त चई मूं गौर सां ॾिठो, चई हा जीजीअ 500 रुपया ॾिना न, हाणे 500 रुपये में छा थियो त मुंहिंजो जेको नाठी आहे हुनजी वाच में पटो कोन हो, त मूं हुनजो पटो वरितो, ऐं पंहिंजी जेका मुंहिंजी ॾोहिटी आहे हुनजे लाइ रांदीकड़ा वरिता, मूं पंहिंजी धीउ जे लाइ मूं हिकिड़ो हल्कड़ो वॻो वरितो। उन खां पोइ मूं मिठाई वरिती, मिठाई जो हिकिड़ो दॿो वरितो, 2 किलो खनि मिठाई वरिती, पंहिंजे घर वञा पई खणी, ऐं तंहिंखां सवाइ मूं भाड़ो कयो, ऐं मूं हुनजे हथनि ते ख़र्ची बि रखी। घुमी वियुसि मां, लिखण वारो लिखे थो मां घुमी वियुसि। इहे 8 पीस हूंदा आहिनि न पिज़्ज़ा में, 4 हिकिड़े पासे 4 ॿिए पासे 8 पीस, 500 रुपया, 700 रुपया, 800 रुपया जेका डील हूंदी आहे तव्हांजी। जी मुंहिंजे साम्हूं जेका हैसियत ई कोन्हे न, 700 रुपया ऐं 500 रुपया छा हुया? ऐं हिन 500 रुपयनि में सॼी काइनात करे छॾी। उहो पटो बि अची वियो, वॻो बि अची वियो, रांदीकड़ा बि अची विया, भाड़ो बि अची वियो, हथ ते बि कुझु रखी आई, ऐं कुझु बचाए बि चई थी आई आहियां। बसि इहो ई अथव, इहो ई अथव क़द, इहा ई अथव सोच, इहा ई अथव सम्झ। असां जेकॾहिं नंढियूं नंढियूं शयूं जेको थ्रो कंदा आहियूं न, थोरो बचाए रखंदा कयो, कमु अची वेंदो आहे कॾहिं कॾहिं।
माना थी सघे थो तव्हांजो 100 रुपयो कंहिं लाइक़ु माण्हू खे मुस्तहिक़ माण्हू खे, इहे जेको माफ़ु कजो जेको कारनि बुरकनि वारियूं रोडनि ते बीठियूं हूंदियूं आहिनि जेके दर दर ते जेके पंहिंजो मूंखे उनजी उज़ैत ॻाल्हि करे पियो त असांजे यूनिवर्सिटी जी सोसाइटी ते हिकिड़ो बुज़ुर्ग अची बीहे थो, सो ॾाढो नाराज़ थी वियो त यार हिते त 1200 रुपया थियनि था ॾियाड़ी, मां वञा त ॿिए पासे ते 2500 ॾियाड़ी थींदी आहे। साईं हाणे उहो जेको मज़दूर सॼो ॾींहुं कमु करे थो न उनखे 800 रुपया मिलनि था, साईं जिन क़िबला हिते बीहनि था रोड जे पासे ते 2500 रुपया कमाइनि था। त बहरहाल इहो भले ही तलख़ी आहे त मां हिन जी का बि माज़रत कोन्हे, पर छाकाणि त असां ई हिननि खे हरायो आहे। ख़ैरात करणु घुरिजे, ख़ैरु ॾियणु घुरिजे, पर इहो सोचणु सम्झणु घुरिजे त असीं कंहिंजे मद में कंहिंजे कद खे किथे मापियूं था। हमेशह जा ॻाल्हाइण वेंदा आहियूं त ॻाल्हि हिकिड़े पासे खां ॿिए पासे हली वेंदी आहे, पर इहो बि चङो आहे त परवरदिगार इहो इल्मु हुनर इनायत करे थो तव्हांजे हुज़ूर में हाज़िरी भरिजे ऐं अव्हां सां दिलि जी ॻाल्हि हुजे। करीम रब खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। अहिड़ियूं अनेक ईदूं हज़ारे ईदूं अव्हां वटि अचनि ऐं हाणे जॾहिं बि असांखे ईद जो इस्तक़बाल कयूं त असांखे सोचणु घुरिजे त असां आहियूं ऐं असां सां गॾु ॿिया बि आहिनि। उहो जेको मशहूरु ड्रामे जो जुमिलो आहे न त ही मां आहियां ऐं मूंसां गॾु बि मां आहियां, इहो ईअं कोन्हे। मूंसां गॾु बि मां आहियां पर मूंसां गॾु ॿिया माण्हू बि आहिनि। फ़ियमानिल्लाह, इंशाअल्लाह अज़ीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा, अल्लाह वाहे।